अस्सलाम नाज़रीन, न्यूज़ फॉर यू सां गॾु हिकु दफ़ो ॿीहर तव्हांजो मेज़बान वहीद अली भट्टी। नाज़रीन, जीअं त काफ़ी टाइम खां विजनरी जी डिज़ीज़ जे हवाले सां हिकिड़ी ख़बर जेका आहे काफ़ी ॾींहंनि खां हले पई, त उन जे हवाले सां तव्हांखे उन जे बारे में कुझु मालूमात ॾियण जे लाइ असीं हाज़िर थिया आहियूं डॉक्टर नईम भट्टी साहिब जिन वटि, जेके वेटनरी या तमामु बहितरीनु ऐं तमामु स्पेशलिस्ट डॉक्टर आहिनि। अचो उन डिज़ीज़ जे बारे में तव्हांखे मुकमल ॼाण ॾियायूं त इहा डिज़ीज़ कीअं आहे, किथां आई आहे ऐं इहा कीअं फैलिजे थी, ऐं छा इहा डिज़ीज़ आहे या इहे ख़ाली अफ़वाह आहिनि। जी अचो त नाज़रीन, तव्हांखे तव्हांजी मुलाक़ात कराईंदा डॉक्टर नईम भट्टी साहिब जिन सां। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम साईं। सर कहिड़ा हाल आहिनि, ख़ुशि लॻा पिया आहियो? अल्हम्दुलिल्लाह साईं, अल्लाह जा करम आहिनि। सर जीअं त हे अॼुकल्ह विटनरी जे हवाले सां हिकु डिज़ीज़ जी न्यूज़ हली रहियूं आहिनि काफ़ी, मतिलबु सोशल मीडिया ते या काफ़ी अदर चैनलनि ते बि असां ॾिठियूंसीं। उन जे बारे में तव्हां कुझु नॉलेज वठणु चाहींदासीं त इहा डिज़ीज़ मतिलबु वाक़ई आहे बि या ख़ाली अफ़वाह आहिनि, या अगरि आहे त कीअं, मतिलबु किथां आई आहे, इन डिज़ीज़ जो नालो छा आहे, इन जे बारे में तव्हां असांखे कुझु ॿुधाइजो। अदा सभ खां पहिरियों त मां पंहिंजो तारुफ़ करायां त डॉक्टर नईम भट्टी मुंहिंजो नालो आहे। मां एज़ अ वेटनरी ऑफिसर लाड़काणो सिटी आहियां, ठीकु आहे न साईं। अदा ॻाल्हि इहा आहे त हीअ असांजे जेका आहे हिते जेको मतिलबु ऑब्ज़र्व थी आहे त इहा असांजे गऊन में जेके कैटल्स एंड काउज़ आहिनि उन्हनि में जेको आहे इहा माना जेका आहे आउटब्रेक ॾिठी वई आहे। इन बीमारी जो नालो आहे लम्फी स्किन डिज़ीज़, LSD चवनि था, ठीकु आहे न। पोइ इहा मतिलबु अपर पार्ट्स में जेको आहे इनखे पहिरियों रिपोर्ट कयो वियो असांजे सिंध जा जेके अपर पार्ट्स आहिनि उतां, पर एक्चुअली इहा जेका डिज़ीज़ आहे इहा मिडल ईस्ट जेको आहे उनखां आई 2012 में जेको आहे न माना इहा रिपोर्ट थी आहे। इन जो बेसिकली हिकिड़ो असांजी वेटनरी लैंग्वेज में हिकिड़ो माना वायरस छॾींदा आहिनि, आहे वायरल डिज़ीज़ आहे, कंटेजस आहे, जंहिंखे चवनि था कैप्रिकॉप्स। कैप्रिकॉप्स जेको आहे वायरस आहे जेको इहो डिज़ीज़ फैलाए थो, ठीकु आहे न। इहा कंटेजस डिज़ीज़ आहे। कंटेजस चइबो आहे माना वेरीज़ फ्राम एनिमल टू एनिमल। आम तरह सां इहो माण्हुनि में अफ़वाह इहो फैलायो आहे त बाबा जेका बि इंफेक्टेड जेका कैटल या काओ जेको जानवर आहे उनजो गोश्त ऐं जेका खीर वापराइण सां इहा इंसाननि मंझि मुंतक़िल थिए थी। इन जो को बि जेको आहे अहिड़ो को जेको आहे न सबूत अहिड़ी का ॻाल्हि न मिली आहे। इहा जेका आहे न कंटेजस डिज़ीज़ आहे जेका माना वेरीज़ एनिमल्स टू एनिमल्स थींदी आहे। माना असां भाॻियुनि खे इहा सलाह ॾियूं था त पंहिंजे वेठाणनि खे जेको आहे माना साफ़ु सुथिरो रखनि। ॿियो जेको मच्छर आहे हिकिड़ो स्पेसिफिक जेको आहे हिकिड़ो क़िस्म आहे मास्कीटो जो ऐं ॿियो फ्लाइज़ जो जेको आहे न, इहो मेजर सोर्स ऑफ जेको आहे माना काज़ आहे जेको माना इहो फैलाइण में करे थो। ऐं अचे थी जेका इहा जानवरनि में उहो थ्रू अचे थी, नाज़ल डिस्चार्ज आहे, ब्लड जे हिन में अचे थी, सेमन में अचे थी, ठीकु आहे न। इन जे थ्रू माना इहा ट्रांसमिट थिए थी न। सो मक़सदु चवण जो इहो आहे, मां इन तव्हांजे चैनल जे तवसत सां मां इहो बि असां माना हिकिड़ो भाॻियुनि खे या आम माण्हुनि खे मां इहो जेको आहे न मतिलबु त गुज़ारिश कंदुसि त इन जो गोश्त जेको आहे खाइणु ऐं खीर पीअण सां इहा बीमारी इंसाननि मंझि नथी मुंतक़िल थिए। इहा जानवरनि में थी अचे, सो बि माना कैटल एंड काउस ते रिपोर्ट थियल आहे। ॿियनि जानवरनि में एसि ताईं माना रिपोर्ट न थी आहे। जीअं ई माना ख़बर पई त असांजे खाते जा एनर्जेटिक ऑफिसर बाला ऑफिसर जेके आहिनि उन्हनि जे माना उन्हनि जेको आहे पंहिंजा एफर्ट्स वरिता ऐं उहा वैक्सीन जेका आहे हीअ ॿाहिरि मुल्क खां इम्पोर्ट कई अथऊं, ठीकु आहे न। जीअं पहुती आहे इहे त माना असां बाला ऑफिसरनि जे हुकुम तहत जेके टीमूं जोड़ियूं आहिनि, असांखे मॉनिटरिंग जे हवाले सां असांजे मथां फोकल पर्सन्स जेके आहिनि इहे माना जेके सुपरविजन जे हवाले सां उहे टीमूं रखियूं आहिनि त जीअं डोर टू डोर वञी असां भाॻियुनि जी ख़िदमत कयूं ऐं जेको आहे प्रिवेंटिव मेयर्स जेके आहिनि उहे असां जेके आहिनि कैरिड आउट कयूं। त जीअं जेको आहे असांजे सिंध जो जेको ग़रीब भाॻियो आहे उहो पंहिंजे जिन खे बचाए सघे, ठीकु आहे न। पोइ असांजी इन करे टीम जुड़ियल आहे। असां जेको आहे जिते वञूं था, जिते बि जेको आहे इहा शइ माना कैटल्स ॾिसूं था उनखे असां वैक्सीनेट कयूं था, ठीकु आहे न। हिन वक़्तु जेको आहे असीं लाड़काणे सिटीअ जे मेन जेको आहे न सेंटर ऑफ इन्फ्लुएंस ते बीठा आहियूं, जेको माना असांजे मिनारिटीज़ खे जेको आहे कवर करे थो। हीअ आहे जेको आहे श्री गऊशाला। कैटल्स जेके आहिनि तव्हां ॾिसी सघो था उहे हिन वटि बीठियूं आहिनि। असां हिते जेको आहे आहियूं इन्हनि खे जेको आहे प्रिवेंटिव मेयर्स जेको आहे ॾियण लाइ, त इहा वैक्सीनेट करे असांजी जेका आहे डेडिकेटेड टीम आहे जेको आहे हार्ट एंड सोल डेडिकेटेड जेको आहे एफर्ट्स करे जेको आहे न माना डोर टू डोर वञी ऐं जेके जंहिं बि भाॻे खे कैटल एंड काउ आहे उनखे जेको आहे माना उहो सिक्योर जेको आहे कवर ॾियनि था। अच्छा सर, उन खां अलावा इंटीरियर सिंध में केतिरी परसेंट मतिलबु कहिड़नि शहरनि में इहा डिज़ीज़ अची चुकी आहे, मतिलबु केतिरा परसेंटेज इन जे बारे में थोरो ॿुधाइजो त जीअं लाड़काणे आहे या उन खां अलावा ॿिया बि सिंध जा जेके ॿिया शहर आहिनि कहिड़नि शहरनि में इहा डिज़ीज़ पहुची चुकी आहे ऐं कहिड़े शहर में उनजो रेशो वधीक आहे, इन जे बारे में थोरो ॿुधाइजो।
अदा तमामु सुठो जेको आहे तव्हां सुवालु कयो एज़ द मैटर ऑफ फैक्ट इहा जेका आहे रिपोर्ट थी आहे अपर पार्ट जेको आहे न माना सिंध जा जेके कराची ऐं जेको आहे लाड़ वारा जेके इलाइक़ा आहिनि उते इहा जेका आहे न माना रिपोर्ट थी आहे हिते अलहमदुल्ला एज़ सच जेको आहे सिचुएशन अंडर कंट्रोल आहे ऐं इन जो जेको मेन जेको माना क्लिनिकल साइंस जेके सॾिजे या सिम्टम्स सॾनि त इहा माण्हुनि खे कीअं ख़बर पए थी भाॻे खे कीअं ख़बर पए त असांजो जानवर जेको आहे इन जेका बीमारीअ में मुब्तला थी चुको आहे असुली छा आहे त इहा जॾहिं वायरस इहो जेको चऊं था असां त ॿुधायोमांव जेको आहे कैप्रिकॉस वायरस जीअं उहो कंदो आहे त उनजो माना इंक्यूबेशन पीरियड थींदो आहे पोइ जानवर जी जेके सिम्टम्स आहिनि उन्हनि में उनखे जेको आहे न बुख जो न लॻणु माना उनखे असांजी लैंग्वेज में सॾींदा आहिनि एनोरेक्सिया ॿियो डिप्रेस थींदो आहे माण्हू मुंझल जेको हूंदो आहे न जानवर मुंझी वेंदो आहे उनखे कैटल खे माना फीवर थींदो आहे इहे पहिरीं स्टेज में ईंदा आहिनि पोइ जेके आहिनि ॾिसण में जेको आहे ईअं ईंदो आहे त उनखे 3 जेको आहे 5 सेंटीमीटर्स उनखे नोड्यूल्स थींदा आहिनि माना ॻोढ़ा थींदा आहिनि उनखे पंहिंजे जेको आहे चमड़ीअ जे हिसाब सां त इहा उनजी वाज़िह माना निशानी आहे त माना उहा लंपी स्किन डिज़ीज़ जेका आहे उनखे माना थी चुकी आहे पोइ इन खां अॻु में जेको आहे असां हिनखे वैक्सीनेट कयूं था त जीअं माना हिननि खे उहो माना कवर मिली सघे हुनजे जानवर में क़ुवत मुदाफ़ियत जेका आहे रेज़िस्टेंट डेवलप थी सघे पर अलाह ख़ैर करे अगरि कंहिं जानवर में इहा शइ ऑलरेडी रिपोर्ट थियल आहे त उनजो बि इहो आहे त पोइ असां उन्हनि खे इहो सजेस्ट कंदा आहियूं त का सुठी जेका आहे एंटीबायोटिक जेका आहे न उहा जेका आहे न माना इस्तेमाल में अची जेको आहे त जीअं हुनखे माना जानवर जेको आहे उनखे ट्रीटमेंट जे हवाले सां माना ऐं ॿियो मेन जेको फार्मर खे असां एडवाइज़ कंदा आहियूं त पंहिंजे जानवरनि खे जेको आहे माना साफ़ु सुथिरो जेको आहे रखो ऐं मॉस्किटोज़ जे हवाले सां नेट्स जेके आहिनि उहे जेके आहिनि यूज़ कयो ही साईं असांजो पंफलेट आहे जंहिंमें असां सवली सिंधीअ में भाॻियुनि जे लाइ जेको आहे माना उनखे सम्झाइण लाइ असां माना उन में एहतियाती तदाबीरियूं लिखियूं आहिनि त उहे प्रिवेंटिव मेयर्स करे पंहिंजे जानवरनि खे इन मूज़ी बर्ज़ खां जेको आहे न बचाए सघनि था उहो सभु असां उनखे सिंधीअ में बि सम्झाईंदा आहियूं ऐं हीअ जेको आहे उन्हनि खे हैंड ओवर बि कंदा आहियूं जेका आहे त जीअं इहे इन्हनि ते करे ऐं अमल कनि पंहिंजे हिकु त विथाड़नि खे साफ़ु कनि ॿियो इहो आहे त माना दूं वग़ैरह कनि छो त मच्छर जी सीज़न आहे त जीअं मच्छर जेके आहिनि उहो ख़ासि उहे मरी वञनि इन खां अलावा बि हिते असांजा बाला ऑफिसर आहिनि उहो जेको आहे माना एक्टिव थिया ऐं उन्हनि डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन सां माना मुलाक़ातूं करे लह विचड़ करे उन्हनि सिटीअ जे अंदरि जेको आहे माना जेको आहे स्प्रे बि कराया जेको आहे न उहो म्युनिसिपल कॉर्पोरेशन जे तावन सां जंहिंजो माना इहो हिकिड़ो माना एडवांटेज थियो त उहो जेको मच्छर आहे ख़तमु थी वियो जेके मतिलबु त अलहमदुल्ला सिचुएशन जेका आहे उहा हिन वक़्त ताईं अंडर कंट्रोल आहे ठीकु आहे न ऐं ॿियो इहो आहे त माना उनखे चऊं था तव्हां पंहिंजा विथाण जेके आहिनि साफ़ु कयो हथ जेके आहिनि उहे धो अगरि ख़ुदा न ख़ासिता कंहिं जानवर में इहे जेके सिम्टम्स मूं अर्ज़ु कयो न उहे ज़ाहिर थी विया आहिनि त उन जानवर खे जेको आहे असां उनखे चऊं था त इनखे आइसोलेट करे ॿियनि जानवर खां जेको आहे न परे ॿधो छो त इहा जे मां पहिरियों ई तव्हांखे ॿुधायो त कंटेजियस डिज़ीज़ आहे कंटेजियस चइबो आहे माना वेरीज़ फ्रॉम एनिमल्स टू एनिमल उहा माना जानवर खां जानवर में जेको आहे न माना उहा विछड़ी वेंदी आहे उनखां अलावा जेको आहे उनखे चवंदा आहियूं त उनखे परते ॿधी जीअं ॿियो जेको हर्ड आहे फ्लॉक्स आहे उहो जानवर जेके आहिनि ॿिया जेके कैटल काउज़ मुतासिर न थियनि अच्छा उन खां अलावा सर जीअं वैक्सीन जे हवाले सां तव्हां ॿुधायो त वैक्सीन जेका आहे उहा सरकार जे तरफ़ां फ्री में ॾिनी वञे थी या उन जी का चार्जिस आहे या मतिलबु इन जे बारे में थोरो कुझु ॿुधाइजो हा साईं बिल्कुलु इहा जेको आहे जेका इम्पोर्टेड वैक्सीन आहे उहा फ्री ऑफ कास्ट आहे सभिनी भाॼियुनि खे जेको आहे उहा असां माना जेको आहे न विदाउट एनी जेको आहे कास्ट जे असां माना उनखे जेको आहे न सर्विसिस पंहिंजूं जेके आहिनि उहे वेटनरी इन जूं प्रोवाइड कयूं था इन जी का बि जेका फीस वग़ैरह कोन्हे की अच्छा इहा वैक्सीन हूअ प्राइवेट कंहिं शॉप प्राइवेट कंहिं स्टोर ते या कंहिं ॿिए हंधि मिली रही आहे या उनजी छा कास्ट आहे थोरो इन बारे में साईं एज सच इहा असांखे ख़बर न आहे त का इहा प्राइवेट स्टोर्स ते अवेलेबल आहे या न आहे छो त इम्पोर्टेड आहे सो असांखे इन जे एज सच क़ीमत जी माना उहा न पर आहे एक्सपेंसिव ठीकु आहे न जीअं त माना इहा टर्की खां इम्पोर्ट जेको आहे थी आहे ऐं उहा जेका आहिनि हिते असांजे ऑनरेबल मिनिस्टर साहिब जे माना अहकामात जे तहत इहा माना उनखे अरेंज कयो आहे ऐं सिंध जे ओवरऑल रेस्ट ऑफ डिस्ट्रिक्ट्स में इहा हिन वक़्तु कैंपेन हली रही आहे जेका अगेंस्ट लंपी स्किन डिज़ीज़ आहे असांजा जेके बि आहिनि एनर्जेटिक जेके आहिनि वेटनेरियंस ऐं उन सां माना पैरावेट्स उहो सभु मिली करे जेको आहे माना उन जे अगेंस्ट में जेको आहे असां माना इहा कैंपेन हलाए रहिया आहियूं डोर टू डोर जेको आहे वञी जिते बि कैटल्स ऐं काउज़ जेके आहिनि उहो असां उते वञी असां इहा फ्री ऑफ कास्ट जेका सर्विसिस जेको आहे न माना मुहैया करे रहिया आहियूं भाॻनि खे
अच्छा सर, ॿियो उन खां अलावा त इन डिज़ीज़ जे काज़ सां मतिलबु केतिरा % जेको आहे जानवर जी डेथ थिए थी, बचण जा केतिरा चांसिस आहिनि उन बारे? हा बिल्कुलु, तव्हां इहो सुठो सुवालु कयो। असल में डेथ जे लिहाज़ सां जेके चवंदा आहिनि मॉर्टिलिटी रेशो उहो तमामु घटि आहे। छो कि अगरि भाग्य खे ख़बर पइजी थी वञे, जेको मूं अर्ज़ु कयो न, इहे सिम्टम्स डेवलप थींदा त उहो माना कंसर्न जेको बि वेटनरी सेंटर आहे, हॉस्पिटल आहे, जेके उन एक्सपर्ट खां हू माना अप्रोच करे थो त उहो उनखे जेको आहे न ट्रीटमेंट जेको एंटीबायोटिक जे हवाले सां ॾिए थो त इंशाअल्लाह ताला करो उहो जेको जानवर आहे उनजो उहो इन्फेक्टेड उहो रिकवर थी थो वञे बिल्कुलु। अच्छा सर, ॿियो वैक्सीन जे हवाले सां पुछणु चाहींदासीं त वैक्सीन जीअं फ्रीली अवेलेबल आहे? साईं अर्ज़ु इहो आहे त इहा शइ जेका मतिलबु हिन वक़्तु असांजो ऑफिसर्स जेको आहे माना मथे जेको आहे करस्पॉन्डेंस करे घुराई आहे, उहा मतिलबु त जेका बि हर असांजे ग्रुप्स सॼे या टीमूं सॼे उन्हनि खे उन्हनि प्रोवाइड कयो आहे। वरी बि हुननि करस्पॉन्डेंस कई आहे, लिख पढ़ कई आहे मथे, त जीअं ख़बर पइजी थी वञे असांजे माना हुनजो नंबर ऑफ कैटल्स जे हवाले सां या किथे मतिलबु त नीड थिए थी त उहा डेफिनेटली जेको आहे श्योरली जेको आहे असांजा जेके हायर ऑप्शन उहो असांजे डिमांड खे मद्देनज़र करे उहो बिल्कुलु सप्लाई कंदासीं। उन जानवर जो गोश्त या खीर वापराइण सां छा उहा इंसान में ट्रांसफर थिए थी या नथी थिए? हा साईं, मां पहिरियों बि अर्ज़ु कयो त इहा जेका आहे न इहा कंटेजियस डिज़ीज़ आहे। बिल्कुलु जेको आहे श्योरली जेको आहे इनखे इंश्योर कयो था असां तव्हांजे हिन में त बिल्कुलु जेको आवाम खाई सघे थो, इहा ट्रांसफर नथी थी सघे। हिकिड़ियूं डिज़ीज़िस हूंदियूं आहिनि कंटेजियस, ॿियूं हूंदियूं आहिनि ज़ूनोसिस जेके डिज़ीज़िस आहिनि उहे माना त उहे हूंदियूं आहिनि जेके जानवरनि जे जेको गोश्त इफेक्टेड या खीर वापराइण सां इंसाननि मंझि जेको आहे मुंतक़िल थींदियूं आहिनि, उनखे जेको आहे असांजे लैंग्वेज में ज़ूनोसिस सॾियूं आहिनि। हीअ कंटेजियस माना को जानवर इफेक्टेड आहे, उनजे भरिसां ॿियो सिहतमंद बीठो हूंदो त उनखे बि चिड़ी वेंदी, ठीकु आहे न। बाक़ी इन जे गोश्त खाइण सां वापराइण सां माना इहा इंसाननि मंझि जेको आहे मुंतक़िल नथी थी सघे। भले तव्हां इनखे माना गोश्त वग़ैरह खारायो, को बि उनखे माना इंसान जी सिहत जे लाइ हानिकार न आहे। अच्छा, मतिलबु जंहिं जानवर खे इहा डिज़ीज़ आहे त मतिलबु उनजो बि भली माण्हू गोश्त खाई सघे थो? हा बिल्कुलु श्योरली जेको आहे उनजो खाई सघे थो साईं गोश्त। जी त नाज़रीन, ये डॉक्टर नईम भट्टी साहब जिन तव्हांखे पूरी इंफॉर्मेशन ॾिनी डिज़ीज़ जे हवाले से, उहो तव्हां बिल्कुलु तव्हांखे ॼाण थी वई हूंदी। जी नाज़रीन, त अला भाई।